हाणिएवां अपडेट कयूं पिया दादू मां ब्यूरो चीफ एमडी मुनीर लाशारी जे रिपोर्ट मुताबिक़ त बरे सगीर जी नामूर हस्ती तहरीक पाकिस्तान जे रूरवान साबिक़ा MLE सैयद अली अकबर शाह जी 122 सालगिरह अल मदीना शादियाल मेड़ में सैयद अली अकबर शाह यादगार सेमिनार कोठाए वियो। तक़रीब जी सदारत डॉक्टर आज़ाद काज़ी कई ऐं ख़ासि महिमान अदीब आलिम मोक़क़ जोहर बिरोयो, जॾहिं त एडमिनिस्टर औक़ाफ़ सखर डॉक्टर आफ़ताब कामरान कादरी, हाफिज़ अहमद ज़ैन मंगसी, डॉक्टर मोहम्मद खान शेख, बशीर अहमद एरी, डॉक्टर अब्दुल मजीद बलेदाई, आज़ाद अनवर कांधड़ो, सैयद शेर मोहम्मद शाह लक्यारी, सैयद अली अकबर शाह जूनियर, ज़ाहिद हुसैन कुंभर तक़रीब के खिताब कंदे चयो त सैयद अली अकबर शाह रिज़वी इल्मी अदबी सियासी तोड़ी समाजी मैदान में गुलाब जे गुलनि जियां हो। सिंधुला संदसि कयल ख़िदमतूं असां लाइ सदाईं यादि रहंदियूं। हिननि चयो त सैयद अली अकबर शाह रिज़वी 1947 में क़ाइद आज़म मोहम्मद अली जना सां तहरीक पाकिस्तान लाइ कुलो कुलेमी मिलाए कमु कयो। हिननि चयो त सिंध सरकार पंहिंजे हीरनि खे सिंध जे अवाम अॻियां आणे सैयद अली अकबर शाह जी सालगिरह तोड़ी वरसी सरकारी सरपरस्ती में मल्हाए खेसि भेटा पेश करे ऐं डिग्री कॉलेज मेड़ खे संदसि नाले सां मनसूब कयो वञे। वरसी में आलिमनि अदीबनि सियासी समाजी शख़्सियतुनि शिरकत कई। ॿिए तरफ़ सिंध प्रेस क्लब मेड़ जे बानी इलाही बश्को चांडियो, चेयरमैन MD मुनीर लाशारी, हबीब हुज़ूरी, फैज़ मोहम्मद पंवर, इब्राहिम चांडियो, नसरुल्लाह सोलंकी, मुख्तियार सिंधी ऐं ॿियनि शिरकत कई।